अपडेट कयो आहे कि लाड़काणो मां वली थाणे जे लॉकअप मां नौजवान जो लाश मिलण वारो मामलो। आज सिंध पुलिस गुलाम नबी मेमन वाक़े जो नोटिस वठंदे जांच कमेटी जोड़े छॾी। इंक्वायरी DIG ट्रेनिंग सिंध फैज़ुल्ला कोरेजो कंदो। नोटिफिकेशन जारी। DIG फैज़ुल्ला कोरेजो 5 ॾींहनि में इंक्वायरी मुकम्मल करे रिपोर्ट पेश कंदो। SSP लाड़काणो वाक़े वारे ॾींहुं थाणे ते मौजूद अमले खे मुअतल करे छॾियो। मुअतल थियल अमले में हेड कांस्टेबल इलाही बख्श खोसो, तुफ़ैल उमराणी ऐं ख़ालिद हुसैन शामिल आहिनि। गुज़िरियल ॾींहुं लॉकअप मां चोरी केस में गिरफ़्तार नौजवान जो फाहो खाधल लाश हथायो आहे। लाड़काणे मां ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। वलीद थाणे जे लॉकअप मां नौजवान जो लाश मिलण वारे वाक़े जो IG सिंध गुलाम नबी मेमन वाक़े जो नोटिस वठंदे जांच कमेटी जोड़े छॾी। इंक्वायरी DIG ट्रेनिंग सिंध फैज़ुल्ला कोरेजो कंदो। तफ़सील मालूम कंदासीं रशीद समो खां। जी रशीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल अली रज़ा, लाड़काणे शहर जे वली थाने जे हद में इलाक़े में 22 वरनि जे नौजवान जो लाश अचण वारे मामले जो IG सिंध गुलाम नबी मेमन वाक़े जो नोटिस वठंदे इंक्वायरी कमेटी जोड़े छॾी आहे। ऐं वाक़े जी इंक्वायरीअ में DIG ट्रेनिंग सिंध जेको आहे फैज़ुल्ला कोरेजो कंदो। नोटिफिकेशन अहिड़ो जेको आहे उहो IG तरफ़ां जारी कयो वियो आहे। ऐं DIG फैज़ुल्ला कोरेजो 5 ॾींहनि में इंक्वायरी मुकम्मल करे IG सिंध खे रिपोर्ट ॾींदो। ऐं IG सिंध तरफ़ां नोटिस वठण बाद SSP लाड़काणो वाक़े वारे ॾींहं ते थाणे जे जेको आहे जेको मौजूदु अमलो हो उनखे मुअतल करे छॾियो आहे। ऐं मुअतल थियल अमले में हेड कांस्टेबल इलाही बख्श खोसो ऐं कांस्टेबल तुफ़ैल उमराणी ऐं अहलकार ख़ालिद हुसैन शामिल आहिनि। हीउ जेको आहे गुज़िरियल ॾींहुं लाड़काणे शहर जे वली थाणे जी लाकअप में चोरी केस में गिरफ़्तार 22 वरनि जो नौजवान साहिल जेको सोलंगी आहे उनजो फाहो लॻल लाश हथायो हो। अहिड़े वाक़े खे पुलिस ख़ुदकुशी करार ॾींदे अदालती ऐं डिपार्टमेंटल जांच शुरू करे छॾी हुई। ऐं पुलिस मूजिबि नौजवान जेको हो उनखे लाकअप में उहो जेको आहे अगठ गिचीअ में विझी ऐं उन ख़ुदकुशी कई हुई। ऐं उनजे वारसनि इहो इल्ज़ाम लॻायो हो त पुलिस जेको आहे नौजवान ते तशदुद करे उनखे क़तल कयो आहे। जी महिरबानी रशीद अपडेट करण लाइ।